बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजो किसो पियो हले चोबोल राणीअ जो। कल्ह उन जो पहिरियों हिसो असां तव्हां सॼणनि जी ख़िदमत में पेश कयोसीं। अॼु उन जो बाक़ी ॿियो हिसो यानी आख़िरी हिसो जेको आहे उहो तव्हां महिरबाननि जे ख़िदमत में पेश पिया कयूं। उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु पहिरियों हिसो पसंदि आयो हूंदो ऐं ॿियो हिसो बि ज़रूरु पसंदि ईंदो। दोस्तो हाणे हलूं था ॿिए हिसे ते। पहिरें हिसे में असां तव्हांखे ॿुधायोसीं त बादशाह चोबोल राणी जा शर्त जेके हुया त हिकिड़ो नार वहाइणु, नार बि वही वियो। उन खां पोइ हुयो त राणीअ सां वेही कचहरी करे, पर राणी राति में 4 दफ़ा ॻाल्हाए। हाणे 2 दफ़ा बादशाह हुनखे ॻाल्हायो, अञा 2 दफ़ा रहियल हुयो ऐं राति जा पहर बि बाक़ी 2। हाणे आख़िरी जेको 3 पहर थियो त बादशाह ॾीए खे आवाज़ु ॾिनो, जंहिं ॾीए हिन बादशाह खे वरंदी ॾिनी। बादशाह राणी ॾीए खे कावड़ मां उछलायो, जंहिं ते ॾिए बादशाह खे चयो त बादशाह ॾिस मां कहिड़ी ग़लती कई, तोसां रुॻो ॻाल्हायमि त राणीअ मूंसां हेॾी कई आहे। बादशाह चयसि यार भले पई करे मज़ाकूं, सुबुह त मां उहा फांसीअ ते चढ़ंदुसि। हाणे कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए जो राति जो कुझु ॼण विंदुर थिए, ख़्याल मट थिए। हाणे ॾियो ॻाल्हि शुरू थो करे। ॾीए मां आवाज़ु आयो त बादशाह सलामत हिकिड़ा 4 यार हुया, 4 दोस्त हुया कंहिं विलायत जा। उहे अची हिकिड़े ॾींहुं हिकिड़े मुल्क में हिकिड़ो बादशाह हुजे, उन बादशाह जी पुछाऊं कंदा अची बादशाह जे दरबार में आया। 4 दोस्त हुजनि, कंहिं ॿाहिरीं विलायत जा हुआ। दरबार भरी पई हुजे, हे बि अची वेठा। हिननि खे ओपरनि खे जो ॾिठुनि त पुछा कई बादशाह त तव्हां केरु आहियो, किथां आया हो, का तव्हांखे का दाह कूक को अदुल इंसाफ़ जे लाइ आया हुजो। हुननि चयो बादशाह सलामत असां तव्हां वटि नौकिरी कंदासीं, नौकिरीअ जी ॻोल्हा में आया। बादशाह पुछनि त भला ठीकु आहे मां तव्हांखे नौकिरी ॾियां, तव्हां पघार केतिरी वठंदव ऐं कमु कहिड़ो कंदव। ज़ाहिर आहे हर इंसान खे अलाह ताला पंहिंजो पंहिंजो अकुलु ॾिनो आहे, पंहिंजो पंहिंजो ॾांहुं ॾिनो अथई। हर हिकु इंसान में पंहिंजी ख़ूबी आहे। त बादशाह पुछो हिननि खां त तव्हां कमु कहिड़ो कंदव। हिननि चयो त बादशाह सलामत पघार जेका ॾींदे उहा वठंदासीं, असांजी का डिमांड कान्हे, जेका तूं मुनासिबु सम्झी असांखे असांजो हक़ु करे असांखे पघार ॾींदे असां उहा वठंदासीं, असांजी डिमांड कान्हे। बाक़ी कमु बादशाह सलामत असां उहो कंदासीं जेको तुंहिंजा ॿिया माण्हू न करे सघनि। माना को ख़ासि कमु न आहे, कमु असां उहो कंदासीं जेको तुंहिंजा ॿिया माण्हू कमु न करे सघनि, असां उहो कमु कंदासीं। हिननि जी इन हिकिड़ी अजीब ऑफर ते सॼी दरबार में ॼण ईअं सनाटो अची वियो त हे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, पघार जी बि डिमांड कोन था कनि, पघार बि बादशाह जी मर्ज़ी ते, पर कमु उहो कंदासीं जेको ॿियो केरु न करे सघंदो। बादशाह चयो ठीकु आहे, मां तव्हांखे नौकिरी ते रखां थो, मां नौकिरी ते तव्हांखे रखां थो, मूंखां जेको मूंखे मुनासिबु लॻो तव्हांखे उहा पघार मिलंदी। बाक़ी इहो यादि रखो त उहो कमु कंदव जेको ॿिया माण्हू न करे सघनि। हा साईं, असां उहो ई ॿोल कई आहे, कमु असां उहो कंदासीं जेको ॿिया माण्हू न करे सघनि। हाणे साईं इहे 4 ई थी विया शाही मुलाज़िम, को कमु अहिड़ो कोन हुजे, हर को कमु विरायल हुया। मिसाल हर को उहे कमु करे पियो। हे 4 ई ॼणा वांदा ॾींहं राति खायूं पीयूं सुता पिया हुजनि, घुमंदा पिया वतनि। हाणे साईं अहिड़ो कमु अचे किथां जो ॿिया न करे सघनि, उन जे करे हे मुफ़्त जी पघार पिया खाइनि, मुफ़्त जा शाही मुलाज़िम लॻा पिया हुजनि। आख़िर साईं 6-12 महीना थी विया, जेका ॿोली हुई माना अहिड़ो को कमु अचे कोन पियो जेको केरु न करे सघे त बादशाह हिननि खे कमु ॾे। उन जे करे हे बेओना थिया, पघार खायूं, मानी टिकी खायूं, घुमंदा पिया वतनि। 6-12 महीना थिया। रब जी कुदरत बादशाह जो पुटु गुज़ारे वियो, जंहिं बादशाह वटि मुलाज़िम हुया उन बादशाह जो पुटु गुज़ारे वियो।
बादशाह जो पुटु गुज़ारे वियो। साईं लाश खणी अची पहुता मुक़ाम ते। मुक़ाम ते जो पहुता त सिजु लही वियो। मुक़ाम ते पहुता सिजु लही वियो, ऊंदहि थी वई। वरी रब जी कुदरत अहिड़ी जो यूं ओचितो अची थो झुड़ चई, अची थो झुड़ चई। झुड़ बि अहिड़ो सफ़ा कारा ककर हुजनि, ईअं ऊंदहि अंधोकार थी वई। मुक़ाम उअं ई असां वटि ॻरा सरबा आहिनि, अदा मुक़ाम आहिनि, इहे मुक़ाम ॻरा आहिनि। सिज लथी खां पोइ केरु न वञे, इन में का ॾाइण रहंदी आहे, इन में मिसाल जिन रहंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां जीअं हूंदो आहे तासुर आम। सो उते बि का सुझंदी, माण्हू चवंदा हुआ त इते बि का आफ़त, इन का बला आहे, का अहिड़ी आफ़त आहे जेका इन मुक़ाम में रहे थी। सो को बि माण्हू सिज लथे खां पोइ मुक़ाम ते वेंदो कोन हो। हाणे अॼु जो इतफ़ाक़ अहिड़ो थियो, लाश खणी आया, सिज बि लही वियो, झुड़ बि थी वियो, ऊंदहि थी वई सफ़ा ॾाढी। माण्हुनि खे अॻ ई ज़हन में इहा वेठल हुई। सुबुह मुक़ाम में केरु तरसे न पियो। ज़ाहिर हाणे कफ़न ऐं दफ़नाइण में बि त कुझु टाइम लॻंदो, मुक़ाम में बि केरु तरसे न पियो, तरसे न पियो। न न असां कोन तरसंदासीं। तंहिंजे करे मजबूरनि उहो शहज़ादे जो, बादशाह जे पुट जो लाश, उहो लाश खणी कांधी मोटी आया। कांधी मोटी आया, साईं सिजु लही वियो आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं वॾी ॻाल्हि त झुड़ सफ़ा ऊंदहि अंधोकार आहे। मुक़ाम में केर बि टिकण लाइ तयारु न आहे। अलाए केॾी महिल जान छुटे, इन जे करे केर बि टिकण लाइ तयारु न आहे। या त सुभाणे हिनखे दफ़नाईंदासीं, बाक़ी केर बि टिकण लाइ तयारु न आहे। लाश वापसि खणी आया। बादशाह थोरो परेशान थी पियो। हिते बादशाह जो जेको वज़ीर हो उहो थियो, बादशाह खे चई, बादशाह सलामत, बसि 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 बसि, हिननि जो ॾोह न आहे। राति आहे, राति जो मुक़ाम ॾांहुं को बि माण्हू कोन वेंदो आहे, तव्हांखे बि ख़बर आहे। मुक़ाम ॾांहुं को बि, सो बि हे त वरी सऊं सिधो हुननि सां गॾु लाश। सो राति जो बराबरि केरु कोन वेंदो आहे, हिन माण्हुनि जो ॾोह न आहे। हाणे तव्हां परेशान न थियो। हे जेके 4 ॼणा वेठा आहिनि, मुफ़्त जूं पघारूं पिया था खाइनि, मुफ़्त जूं मानियूं पिया था खाइनि, इहे छाजे लाइ? इन्हनि त साईं चयो हो त असां उहो कमु कंदासीं जेको ॿिया न करे सघंदा। अॼु इहो कमु साईं इन्हनि खे ॾियो त वञी लाश दफ़न करे अचनि, छो जो ॿिया इहो नथा करे सघनि कमु। अॼु हिननि खे इहो कमु ॾियो, अॼु हिननि जे लाइ कमु निकितो आहे। बादशाह खे बि ॻाल्हि ज़हन सां आई। बादशाह हिन चैनी खे घुरायो, बाबा हाणे अॼु ताईं अहिड़ो को कमु निकिरे कोन पियो जेको मां तव्हांखे ॾियां। अॼु हे कमु निकितो आहे, को बि माण्हू मुक़ाम ते वञण लाइ तयारु न आहे। तंहिंजे करे तव्हां 4 आहियो, हे लाश खणी लाश दफ़नाए अचे, छो जो हे कमु ॿियनि खां नथो थिए। तव्हांखे ई करिणो आहे, तव्हांजी पंहिंजी ॿोली। हुननि चयो साईं इहा का ॻाल्हि आहे, को मसइलो ई कोन्हे, को इहो को मसइलो कोन्हे, असां कयूं था ज़रूरी शयूं। ऐं हिन लाश खयूं, लाश खयूं, आया सिधो मुक़ाम ते। मुक़ाम ते आया, उते अची पहिरियों त क़बर हिननि खोटी। क़बर खोटियनि, क़बर खोटे हिननि चयो त हाणे हिन महिल जो हिनखे दफ़नायूं, दफ़नाइण में बि टाइम लॻंदो, लिंब लाओ कजे उन में बि टाइम लॻंदो। तंहिंजे करे हाणे राति थी वई आहे, राति रहूं था हिते। उहो सुबुह जो हिनखे दफ़नाए पोइ हलिया हलंदासीं, वापसि पोइ हलंदासीं शहर ते। इहा पाण में हिननि सलाह कई, अदा सही आहे। हाणे हिननि छा कयो, जो लाश क़बर जे पासे खां उते लाश रखियुनि, लाश रखियुनि। पाण में हिननि सलाह कई त यार हाणे हीअं था कयूं, 4 ई ॼणा सुम्हूं। अॻ ई चवनि था त मुक़ाम आहे, ॻरो मुक़ाम आहे, सो सही न आहे। तंहिंजे करे राति जा पहर बि आहिनि 4, पाण में था पहर विराइनि। 3 ॼणा सुम्हनि, 4थो जाॻे, हर को पहर जाॻे, सभिनी जी ड्यूटी बि थी वेंदी, सभिनी खे ॼणो आराम जो टाइम बि मिली वेंदो। इहा पाण में सलाह करे हिननि वारा मुक़ररु कया। हिकिड़े खे विहारिनि, ॿिया 3 ॼणा सुम्ही पिया। अदा हाणे तूं पंहिंजो पहर पूरो कर, पोइ असां मां वरी फलाणे खे। हाणे हिकिड़ो जाॻे पियो, ॿिया सुम्ही पिया। थोरी देरि गुज़री त हिन ॾिठो त को शख़्स आहे, को माण्हू आहे, माण्हू वांगुरु ॾिठई। हुई ऊंदहि लाश ॾे पियो थो अचे, लाश जेको पियो ॾिठई लाश ॾे पियो थो अचे। हिन छा कयो, जो क़बर जो खोटी हई, हिन छा कयो, जो 10-20 उतां वॾा भितर हिन मेड़िया, वॾा भितर मेड़े पाण वटि उते डिघ करे रखी। ऊंदहि हुई, उहो शख़्स सिधो आयो लाश वटि, जिथे लाश पियो आयो लाश वटि, लाश जे मथां अची बीठो। हिन जे हथ में हा 4 दौंका। हिन ॾिठो त हुन जेको ॿाहिरियों माण्हू आयो आहे, उन जे हथ में हिन 4 दौंका। हिन छा कयो, जो हिन 4 दौंका जेके हुअसि, उन्हनि मां 2 लाश जे सेरांदी खां, 2 पेरांदी खां खट ते लाश पियो,
ॿ सेरांदी खां खोड़ियईं उहे ॾौंका ऐं ॿ पेरांदी खां खोड़ियईं। जीअं हुन उहे ॾौंका हयां त बादशाह जो जेको पुटु हुयो जेको मरी वियो हो, लाश लॻो पियो हो, जीअं हुन ॾौंका हयां त उहो बादशाह जो पुटु उते ई खट ते उथी वेही रहियो, खट ते वेही रहियो। पोइ जेको हे माण्हू आयो हो जंहिंखे इहे ॾौंका हुया, हिन छा कयो जो उहो बि हिन सां गॾु वेही ऐं हिन खणी चौपड़ खोली। चौपड़ खोली हे हाणे ॿई ॼणा वेठा पिया पाण में रांदि खेॾनि, चौपड़ रांदि। हे ॾिसे पियो वेठो त हे राज़ छा, भला हे जहिड़ो थी वियो ऐं चौपड़ रांदि पिया था खेॾनि। हिन पे ॾिठो, जेॾीमहिल ॾिठईं त हाणे इहा रांदि ख़तमु थियण वारी आहे, ॾिठईं त हाणे रांदि ख़तमु थियण वारी आहे, त हे हिन छा कयो जो जेके भितर हिन गॾु कया, भितर वॾा हिन गॾु कया, हिन छा कयो जो हिकिड़ो हिकिड़ो करे ईअं ज़ोर सां हुन माण्हूअ खे भितर हणणु लॻो। हो जेको गैबी शख़्स हो उहो बि मुक़ाम में, उनखे बि त ख़्याल ई कोन हो त को मुक़ाम में को हिन महिल माण्हू हूंदो, मुक़ाम में को माण्हू हूंदो। राति जो वॻड़ो हिन महिल माण्हू किथां ईंदो। हुनखे जो हिकिड़ो भितर लॻो, ॿियो भितर लॻो त ईअं छिरक भरे वठी थो खट तां भॼे। हिन पोयां हुनखे भितर हयां हो भॼी वियो हलियो। हो जो भॼी वियो हलियो, हे हमरा उथियो छा कयईं जो उहे जीअं हुन ॾौंका हयां हा उहे ॾौंका पटियईं, सेरांदी वारा बि पटियईं, पेरांदी वारा पटियईं। ॾौंका जो हिन पटिया त बादशाह जो पुटु जहिड़ो हुयो हूअं वेठो हो खट ते, जीअं हिन ॾौंका पटिया त बादशाह जो पुटु जहिड़ो लाश हुयो ईअं लाश थी वरी खट ते पइजी रहे। हिन छा कयो जो आहे चौपड़ ऐं ॾौंका उहे खईं, काबू करे अंदाज़ो लॻाईं त राति जो पहर पूरो थी वियो। ॿिए हमराह खे उथारियईं, चयईं त हाणे पहर मुंहिंजो पूरो थी वियो आहे, हाणे तूं उथ त मां सुम्हां। ॿिए खे उथारे पाण सुम्ही पियो। हाणे साईं ॿियो हमराह वेठो, साॻो मुक़ाम, लाश पियो आहे, ऊंदहि अंधोकार झुड़, राति जो वॻड़ो वेठो हुजे। कुझु घड़ी गुज़री, हिन ॾिठो त हिकिड़ो असील नांग आहे, ईअं फूकूं ॾींदो थो पियो अचे। हिन ॾिठो नांग हलंदो पासे खां हिकिड़ो वण हो, उन वण वटि अची बीठो। उहो नांग उते जीअं वण वटि पहुतो त हिन ॾिठो त नांग वात खोलियो, वात मां मण कढी, मण जो कढियईं त ऊंदहि गुग ऊंदहि हुजे। जीअं हुन मण कढी त बाक़ाइदे सोजरो थी वियो, रोशनी थी वई, ॼण को बल्ब पियो भरे। सोजरो जो थियो त उन जरके ते नांग उते नचणु लॻो, झूमणु लॻो। हे ॾिसे पियो, हिन दिलि में ख़्यालु कयो त भला इहा मण जे करे हथु कयो, इहा मण वॾी कमारी शइ आहे, इहा मण जे करे हथु कयो, पर कीअं कयां। हिन छा कयो जो ताज़ी क़बर खोटी आहिनि, हिन छा कयो जो मिटी गॾु करे उन में थोरो पाणी हारे ऐं पिनोड़ो हिन ठाहियो। पिनोड़ो ठाहे, मुक़ाम त हुयो, वण डिंगर बि हुया, छा कयईं जो कंडा कुझु पटे, उहे कंडा उन पिनोड़े खे चौधारी कंडा आहिनि। हाणे छा कयईं जो उहो ॿधईं पंहिंजे पटके में ॿधी निकितो। लिकंदो ॾिसे पियो त नांग पंहिंजे मस्तीअ में लॻो पियो। ॿियो पासो वठी आयो उन वण वटि जिथे नांग झुमरी पियो हणे। हीउ आस्ते आस्ते करे वण ते चढ़ियो, वण ते चङो चढ़ी उतां हिन छा कयो जो कंहिं ॾार ते बीही, हाणे उहो जेको पटके में पिनोड़ो हिन फासायो हो, आस्ते आस्ते उहो हेठि लड़काए ओ निशानो वठी जीअं मण जिथे पई हुई, हिन उहो पटके खे ढरो करे त उहो जेको पिनोड़ो हुयो कंडनि समेत उन मण ते उछलाई। जीअं जो उहो वॾो पिनोड़ो मण ते किरियो त मण जी रोशनी उन में बंदि थी वई। नांग जेको झूमर पियो हणे त नांग ॾिठो ऊंदहि थी वई, पर नांग खे सुझे पियो त मां मण हिते रखी आहे। नांग उन मण वारी जाइ ते आयो ऐं उन पिनोड़े खे ॾंग हणणु लॻो, चक हणणु लॻो। जीअं चक पियो हणे त हुन में कंडा हुआ, जीअं कंडो पियो लॻेसि त कावड़ मां वरी ज़ोर सां चक पियो हणे त वरी अञा कंडा पिया लॻसि, कंडा बाक़ाइदे अंदरि घिरंदा पिया वञनि। नांग जीअं कावड़ मां हणेसि तीअं कंडा हुनखे
अंदरि लॻंदा वञनि। नेठि नांग डंग हणी हणी जीअं डंग हुनखे चक पियो हणी कंडा अंदरि घिरंदा पिया वञनि। नेठि नांग उते कुझु टाइम में कंडनि विझी फथकी मरी। हिन ॾिठो हाणे नांग में चुरपुर नाहे, नांग मरी वियो। आस्ते आस्ते वण तां लथो, वण तां लथो आयो, नांग जे मथां बीठो, ॾिठई त नांग मरी वियो आहे। नांग मरी वियो आहे। उहो जिते उहो पिनोड़ो उछलायो हुई उहो पिनोड़ो खईं, उनजे हेठां मण पई, उहा मण खईं, मण खणी विधई वर में वरी आयो लाश वटि। हिते हिन अंदाज़ो लॻायो त मुंहिंजो पर बि पूरो थी वियो आहे, मुंहिंजो पर बि पूरो थी वियो आहे, ॿियो पर पूरो थी वियो आहे। टे दोस्त खे उथारियईं, अदा हाणे तूं उथ, मुंहिंजो पर पूरो थी वियो आहे त मां आरामु कयां। टियों दोस्त बि वेठो, वॾा दिलेर हुया, मुक़ाम में लाश सां गॾु, अकेलो इंसानु, तॾहिं त एॾी हाम हई आहिनि। सो टियों दोस्त बि वेठो, निंड मां उथियो, उबासी पियूं अचनिसि, अखियूं मटियईं हेॾे होॾे, ईअं पाण खे चूंडियूं हणी सुजाॻ कई। ईअं घड़ी कान गुज़री, ॾिठई त हिकिड़ी माई आहे, औरत आहे, पर मींहं वाच कंदी अचे थी पई, डुकंदी थी पई अचे। हिनखे पक थी त इहा ॾाइण आहे, जेका मुक़ाम में राति जो औरत, सो पक इहा ॾाइण। ऐं इहा हेॾे जेका अचे थी, इहा लाश, शहज़ादे जो जेको लाश असां खणी आया आहियूं, उन जी धप पई अथसि, उहो लाश खाइण लाइ थी अचे। हाणे इन जो इंतज़ारु करिणो ई न आहे, लाश खे बचाइणो आहे। हिन छा कयो, अॻुवाट ई तलवार खणी होशियारु थी ऐं वेठो। ॾाइण डुकंदी आई, जेॾी महिल हिन जे लाश जे वेझो पहुती त हिते डरी थी। हाणे लाश जे वेझो आई, लाश जे वेझो आई, लाश जे मथां बीठी हुजे, लाश जे मथां बीठी हुजे, हे सम्झी वियो त ॾाइण आहे, इहा लाश खाइण आई आहे। तलवार हथ में हुजेसि ऐं हिन हकल कयसि। हिन जो हकल कयसि त ॾाइण बि आधी राति मुक़ाम गुग ऊंदहि, ॾाइण खे बि तसवुरु त कोन हो त कोई हिन महिल केरु हूंदो, त ॾाइण हिन जे हकल ते दहलजी बीह रही। जीअं ॾाइण दहलजी बीह रही त हे ॿाहिरि निकितो, तलवार हथ में हुजेसि, ॿाहिरि निकितो। जीअं ॿाहिरि निकितो, ॾाइण जो हिनखे ॾिठो त तलवार हथ में ॾिठईंसि, ॾाइण वठी भॻी, मोट खाई ॾाइण भॻी। ॾाइण जो भॻी त हिन छा कयो, तलवार हीअं थोरो पोयां लॻुसि, पर ॾिठईं त ॾाइण मूंखे वठि न ॾींदी, हीअं तलवार उछले हिन हयसि। जीअं तलवार हिन उछले निशानो करे हयसि त उहा तलवार हुन जी बांह खे हिनखे पोती पातल हुई, उहा बांह खे जो वढियईंसि, त उहा बांह बि ऐं उहा पोती बि हुन सां गॾु, पोती बि जेका हुजे सां गॾु हेठि फहको कयो ऐं ॾाइण भॼी वई। हे पोयां चङो ॾाइण जे वियो, पर ॾाइण वई हली। हे मोटी आयो, ॾिसे त ॾाइण जी बांह बि पई आहे, पोती बि पई आहे। हिन उहा ॾाइण जी बांह बि खईं ऐं ॾाइण जी पोती बि खईं। ॾाइण जी पोती उहे ॿई खईं, हिन हथी कयूं। कुझु टाइम वेठो, अंदाज़ो लॻाईं त हाणे मुंहिंजो पर बि पूरो थी वियो। ॾिठई मुंहिंजो पर पूरो थी वियो, चोथे साथी खे उथारियईं, यार हाणे मुंहिंजो पर पूरो थी वियो आहे, हाणे उथ तूं पंहिंजी ड्यूटी कर, त हाणे मां आरामु कयां। आख़िरी पहर चोथों साथी उहो थियो। हाणे चोथों साथी उथी वेठो, कुझु घड़ी मस थी त हिन ॾिठो त फजर थी थिए, पर हिनखे का माना ईअं का ख़ासि ॻाल्हि अहिड़ी ॾिसण में न आई, अहिड़ो को वाक़ियो पेश न आयो। हिन दिलि में चयो त हेॾो मुक़ाम आहे, हेॾो हिन मुक़ाम जो नालो आहे, हे मुंहिंजा साथी जिन पहर गुज़ारियो आहे, ज़रूरु हिन का न का शइ ॾिठी हूंदी, हर हिकु का न का शइ ॾिठी हूंदी, पर मूंखे त का शइ ॾिसण में न आई। इहो ख़्यालु करे हे उथियो। हिन छा कयो, जो लाश जेको शहज़ादे जो हुजे उनखे पुठनि पोयां ॿधईं, जीअं कांबो कबो आहे, कांबो ठाहे ऐं खईं पोयां शहज़ादे जो लाश। ईअं हलियो मुक़ाम में, हलंदो हे मुक़ाम खां ॿाहिरि निकिरी आयो। थोरो ॿाहिरि आयो, ॾिसे त हिकिड़ो वॾो लश्कर आहे, मींहं वाच कंदो, जिॾां हे अचे पियो त उहो लश्कर ओॾे अचे पियो। थोरो परेशान थियो, पर पाण ते हौसलो हुयुसि, कंट्रोल हुयुसि,
अॻिते वरी बि अॻिते वञो, बीठो कोन अॻिते वञो, होॾा हो लश्कर वायो पियो, तव्हां त ॿई अची आम्हूं साम्हूं ते। कॾहिं ॿई अची आम्हूं साम्हूं थिया, हे ऐं साम्हूं हो जेको लश्कर हुजे, उहे लश्कर ॿई अची आम्हूं साम्हूं थिया, त हिन उन्हनि खां पुछो त छाजो लश्कर आहे, केरु आहियो, काॾे था वञो? त हुननि ॿुधायोसि त असां देव आहियूं, असां देव आहियूं। वञो काॾे था? इहे असांजो देवनि जो लश्कर आहे। वञो काॾे था? हीअ जेका बादशाही आहे, इन बादशाही खे तबाह करणु। कहिड़ी बादशाही? जंहिं बादशाह वटि मुलाज़िम हुया, जंहिं बादशाह जो पुटु गुज़ारे वियो हो, जंहिंजो लाश खणी आया, उन बादशाहीअ खे जे नाले हिन देवनि चयो त असां वञूं था इन बादशाहीअ खे तबाह करणु। कंहिं ॻाल्हि तां कावड़िया हूंदा मिसाल, त असां वञूं था ओॾे इन बादशाही खे तबाह करणु। हिन खे चयो त भेण असां हिन जो नीमक था खाऊं, नीमक मल्हायूं। ईअं अकुलु अची वियुसि, ईअं अकुलु अची वियुसि। हिन हुननि खां पुछियो, ॾियो ख़बर, हे जेको तव्हांजो हेॾो लश्कर आहे, केतिरो तइदादु आहे तव्हांजो, केतिरो तव्हांजो ॻाणेटिरो आहे, केतिरा आहियो तव्हां लश्कर में? हिन खे वरंदी मिली त हिकु घटि असां लखु देव आहियूं, हिकु घटि लखु देव आहियूं। इन खे ईअं शैतानी दिमाग़ में अटकल अची वई। हिते देवनि हिन खां पुछियो त तूं केरु आहे? बेगाह वक़्त में हिते मुक़ाम में अकेलो तूं केरु आहे? किॾे थो वञी? ऐं इहो पुठीअ ते छा अथई? हिन जो न पुठीअ सां कांबे वांगुरु लाश खयो शहज़ादे जो, इहो पुठीअ ते छा थो खणी? हिन खे हिते समक अची वई त भणा बादशाह जो नीमक मल्हायूं। उन ते हिन चवनि त मां आहियां इज़राइल, मां आहियां इज़राइल। अलाह ताला मूंखे अॼोकी राति में 1 लखु देवनि जे साह कब्ज़ करण जो हुकुम ॾिनो, त 1 लखु देव उन्हनि जो तोखे साह कब्ज़ करणो आहे हिकिड़ीअ राति में। सॼी राति मां डुकियो हां, मस हिकिड़ो देव क़ाबू कयो अथमि जंहिंजो साह कब्ज़ कयो अथमि। हिकिड़ो देव सॼी राति डुकियो हां, हिकिड़ो देव हथायो आहे जंहिंखे मां मारियो आहे, जंहिंजो साह कब्ज़ कयो अथमि। हे जेको पुछो था न त पोयां छा अथई, इहो पुठीअ भर उहो लाश खयूं अथमि। हाणे सोचां पियो त सॼी राति में मिलियो आहे हिकिड़ो, बाक़ी 1 घटि लखु इहे किथां मिलंदा जेके मां हिकु राति में पूरा कंदुसि। पर शुकुरु थियो जो मां घणी तकलीफ़ खां छुटी पियुसि। हाणे तव्हां 1 घटि लखु आहियो, मूंखे बि हुकुम आहे, हाणे तव्हां सभिनी जो साह कब्ज़ करे मां लख जो अंगु कंदुसि पूरो। तंहिंजे करे हाणे तव्हां सभु ॿियूं ॻाल्हियूं छॾियो, मरण लाइ तयारु थियो त मां तव्हांजो साह कढां। मौत खां त रब खां जा बि तव्हांखे मुनकर मिलंदा, रसूल जा मुनकर मिलंदा, पर मौत जो मुनकर तव्हांखे कोन मिलंदो। कहिड़ो बि मज़हब हुजे, कहिड़ो बि मज़हब हुजे, पर मौत खे हर को मञे थो त मौत ईंदो। सो तोड़े देव हुया, पर उहे बि सम्झनि पिया त मरणो त आहे। हाणे जेॾी महिल हिन जो हिननि खे इहो चयो त भाउ 1 घटि तव्हां लखु आहियो, हिकिड़ो मारियो अथव, लखु मूंखे पूरा करणा आहिनि, हाणे तव्हां तयारु थियो त मां तव्हांजो साहु कढां। हिन जी इहा ॻाल्हि ॿुधी देवनि खे ॾकणी वेठी वई। हुननि सम्झो त हा सच पच में को इज़राइल आहे, सच पच में को इज़राइल आहे, पोयां देवी ॿधल अथसि, ज़िंदगी ॾाढी प्यारी आहे। हिन खे आज़ियूं न्याज़ियूं करणु लॻा, मिनथूं करणु लॻा, असांखे छॾ, असांखे छॾ। पर हे साईं ज़िद कयूं बीठो हुजे, ॻाल्हि तां लहे ई न। पर तयारु थियो त मां तव्हां सभिनी जा रूह कब्ज़ कयां, तयारु थियो मां तव्हां सभिनी जा रूह कब्ज़ कयां। देव सभु हिनखे फिरी आया, हिनखे मिनथूं पिया कनि। हे पकाई कयूं ऐं चए त न मां तव्हांखे मारींदुसि, त छॾिबो न, तव्हांखे मारियो। नेठि देवनि हिनखे मिनथूं करे 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 आख़िर में जीअं इंसानी या दुनिया जे हिसाब सां थींदो आहे, त देवनि हिनखे चयो जीअं त तूं जीअं चवीं असां तीअं करण लाइ तयारु आहियूं, रुॻो असांखे अॼो को ॾींहुं छॾ, असांजी जिंदु छॾ, असांखे अॼु न मार, तूं जीअं चवंदे तीअं असां कंदासीं। हिनखे बि खपे भई इहा ई ॻाल्हि। हिन चवनि त हाणे ठीकु आहे, छॾियांव न हा, पर हाणे तव्हां मिनथूं था कयो, हाणे हिकिड़े शर्त सां मां तव्हांखे छॾींदुसि, हिकिड़ो शर्त सां मां तव्हांखे छॾींदुसि, हुकुम करे जीअं चवंदे असां कंदासीं, रुॻो तूं असांखे छॾ। चई हाणे मुंहिंजो शर्त इहो अथव त सिज उभरण खां अॻु, सिज उभरण खां अॻु हिन जंहिं शहर खे तबाह करण था वञो, इन शहर जे ॿाहिरां सिर रूपी सिर सोनीअ सां वॾो हिकिड़ो महल तयारु थिए,
महल जे अॻियां हिकिड़ो आलीशान शाही बाग हुओ ऐं उन बाग में सोनो नार पियो वहे, पर इहो सिज उभरण खां अॻु में। जे अथव इहो शर्त मंज़ूर त तव्हांखे छॾींदुसि, न त बसि बीहो त मां तव्हां सभिनी जो साहु कब्ज़ो कयां। देवेन चयसि असां लाइ त इहा का ॻाल्हि ई कान्हे, असांखे तूं छॾ, तोखे सिज उभरण खां अॻु में जीअं तूं चईं थो असां ईअं कंदासीं। चईं इहो बि कंदव ऐं हिन शहर खे ते जेको वञो पिया तव्हां शहर खे तबाह करणु, इहो इरादो बि ख़तमु कंदव। असां तौबह कईसीं, तोखे महल बि तयारु करे था ॾियूं, बाग बि तयारु करे था ॾियूं, सोनो नार बि हणी था ॾियूं, ऐं हिन शहर ते जेको असांजो जो हलां करे पिया वञूं असां, उहा बि तौबह कईसीं, वरी न असां हिन शहर ते निहारींदासीं। देवन हिन सां इहा ॻाल्हि मंज़ूरु कई ऐं देव वञी कम सां लॻा। देव वञी कम सां लॻा, हिन खे चवनि त बसि ठीकु आहे, तूं अची ॾिस सिज उभरण खां अॻु। देव वञी कम सां लॻा, हे उतां ई मोटियो, उतां ई मोटियो आयो क़बर ते। आयो क़बर ते छा कयईं, लाश खे वरी लाहे खट ते सुम्हारे, हो 3 यार सुता पिया हुजनिसि, उन्हनि खे उथारे, आदा उथो, उथिया, आदा हाणे उथो, ॾींहुं थी वियो आहे, जंहिं कम सां आया हुआसीं त उहो कमु कयूं, लाश खे दफ़नायो त पोइ हलूं। हाणे हर हिकु पंहिंजे पंहिंजे मुंहं सां जाॻियो हो त कंहिंखे का ख़बर कान हुई। उन ते जेको पहिरियों पहर में जेको जाॻियो हो, जंहिं चौपड़ रांदि ऐं ॾोका खयां हा, जंहिं वटि हुया, उन चयो त तव्हां लाश खे पूरियूं नथा, वापसि खणी था हलो, वापसि खणी था हलो ऐं लाश पूरियूं नथा। अदाजी बिस्मिल्लाह, साॻियो साईं उहो लाश खणी वरी वापसि आया शहर ॾे। बादशाह, वज़ीर, अमीर उहे बि परेशान हुया त हे जो लाश खणी विया त हे मोटिया छो कोन, हे जो लाश खणी विया त मोटिया छो कोन। के माण्हू ईअं पिया चवनि त साईं ॾिस कीअं कूड़ हणी पिया तव्हां खां पघार वठनि त असां उहो कमु कंदासीं जेको केरु कोन करे सघंदो। अॼु हे कमु थियो अथनि त इहो कमु कोन करे सघिया, अलाए काॾे भॼी विया, अलाए पाण मरी विया। सुबुह जो थियो त हे 4 यार उहो साॻियो लाश खयूं ऐं सिधो आया बादशाह वटि। वज़ीरनि अमीरनि जो ॾिठो त बादशाह खे चवनि त बादशाह सलामत, हिननि त तव्हांजा पैसा ई हराम करे छॾिया, मुफ़्त जूं हराम जूं तव्हां खां पघारूं हिननि वटि। हे ॾिसो इहो खसीस, हिन 12 महीननि में कमु हिननि खे चयोसीं, इहो कमु बि कोन करे सघिया। हे ॾिसो साॻियो लाश खयूं पिया था अचनि, चयोसीं त लाश दफ़नाए अचो, दफ़नाइण जे माॻु साॻियो लाश मोटाई था पिया अचनि। बादशाह खे बि हिते कावड़ लॻी त मां कीअं हिननि जे राज़ ते हली मां हिननि खे रखियो ऐं कमु बि अॼु मां हिननि खे ॾिनो, उहो मुंहिंजो कमु बि न करे सघिया। बादशाह खे बि कावड़ आई, पर बादशाह पाण ते थोरो कंट्रोल कयो त अचनि त पहिरियों पुछां। हे जेॾी महिल आया त बादशाह हिननि खां पुछियो त मां जो तव्हांखे इहो कमु चयो, तव्हां इहो कमु छो कोन कयो, लाश छो वापसि खणी आया? त हिते उहो जेको पहिरियों हुयो, जेको पहिरियों हमराह जाॻियो हो, उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत, असां इनकार कोन कयो, तव्हां जीअं चयो असां लाश खणी वियासीं। असां उते इहो ई सोचियोसीं त हाणे जे लाश हिन महिल दफ़नायूं त मोटी त कोन सघंदासीं, तंहिंजे करे तकलीफ़ नथा कयूं, क़बर खोटीसीं, बाक़ी इहो चयोसीं त लाश दफ़नाईंदासीं ॾींहं जो, सुबुह जो दफ़नाए पोइ वापसि थींदासीं। सो उते असां 4 ॼणा हुयासीं, असां पाण में सलाह करे हिकु राति जो पहर विराए खयोंसीं त ॿिया सुम्हनि ऐं हिकिड़ो जाॻे। बादशाह मूंखे पहिरियों पहर मिलियो, मां उन पहर में छा ॾिठो, पंहिंजे पहर में छा ॾिठो, इहो बादशाह मां तोखे आख़िर में ॿुधाईंदुसि, इहो तोखे ॿुधाईंदुसि मां आख़िर में। पहिरियों तूं हिननि खां पुछ त हिननि जो हर हिकु पहर जाॻियो त हिननि उते मुक़ाम में छा ॾिठो। बादशाह हर हिक खां पुछियो, जंहिं ते ॿिए पहर वारे सॼी ॻाल्हि ॿुधाई नांग वारी, त साईं मां नांग ॾिठो, मण हस, मां नांग मारियो ऐं मण उन जी हासिलु कयो, उहा निशानी तौरु, सबूत तौरु उहा मण कढी हिन बादशाह जे अॻियां रखी, माना ॻाल्हि सची आहे। 3 पहर वारो उन पंहिंजो दास्तान ॿुधायो, ॾाइण वारो किसो ॿुधाई, वरी ॾाइण वारी बांह ऐं ॾाइण वारी पोती उहा खणी हिन बादशाह जे अॻियां रखी, सबूत तौरु, निशानी तौरु, माना ॻाल्हि सची थो पए। 4 पहर वारे बि पंहिंजी कहाणी ॿुधाई त साईं मां आख़िरी पहर जाॻियुसि, देवनि जो लश्कर जेको तुंहिंजो शहर तबाह करणु पियो अचे, जेको तुंहिंजो शहर तबाह करणु पियो अचे,
उन्हनि खे बि मोटायमि ऐं उन्हनि खां मां हिकिड़ो महल ठारायो आहे। महल ठारायो आहे। या त तव्हां हितां महल तां चढ़ी ॾिसो या मूंसां गॾु हलो त सिर सोनी सिर रूपीअ सां महल तयारु हूंदो। अबा हलो, हे त ॻाल्हि ई वरी बीठो करे, हलो हली ॾिसो। बादशाह अमीर वज़ीर सभु गॾिजी निकिता, शहर जा माण्हू बि शहर खां ॿाहिरि आया ॾिसनि त बराबरि जहिड़ा हिन पार पता ॾिना बराबरि हिकिड़ो वॾो शाही महल सोननि ऐं रूपनि सिरनि सां आलीशान शाही बाग समेत तयारु बीठो आहे। उन में हिकिड़ो सोनो नार उहो बि तयारु बीठो आहे। माना हे अमराब सची थो ॻाल्हि करे। हाणे पहिरें खे बादशाह चयो, बादशाह पहिरें खे चयो त हाणे तूं ॻाल्हि कर। हिन टिनि त ॻाल्हि कई, पंहिंजूं निशानी बि ॾिननि, हाणे तूं ॻाल्हि कर। ऐं लाश छो मोटाए आयो? इहा त केरु ॻाल्हि ई कोन थो करे। बादशाह जो हुनखे इहो चयो त हिन छा कयो जो उहे ॾौका कढी जेको तव्हां हथु कया आहिनि। ॾौका कढी हिन छा कयो जो लाश जे ॿ सेरांदी खां ॿ पेरांदी खां जीअं उहे ॾौका हयईं त बादशाह जो पुटु कलमो पढ़ी उथी वेही रहियो। बादशाह पुट खे जेरो जो ॾिठो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, सॼी दरबार में ख़ुशी थी वई, सॼी दरबार में ॾाढी ख़ुशी थी वई। हिन छा कयो जो पोइ उहे किल जेके हुया, उहे जेके ॾौका हुया, उन ॾौकनि खे साड़ाए छॾियईं। हिन ॾौकनि खे साड़ाए छॾियो, जादू ई मतिलबु ॾियणु ख़तमु थी वियो। पोइ बादशाह हिन चइनी यारनि खे इनाम इकराम ॾेई ऐं हिननि बि बादशाह खे चयो त बादशाह सलामत, हाणे असांखे इजाज़त ॾे त हाणे असां वरी वञी किथे ॿिए हंधि पंहिंजो भाॻु आज़मायूं। बादशाह हिननि खे ॾाढा इनाम इकराम ॾेई बादशाह हिननि खे ख़ुशीअ सां रवानो कयो। हाणे इहा ॾे ॻाल्हि पूरी कई। ॾे ॻाल्हि पूरी करे बादशाह खे चयो त बादशाह हाणे हिन चइनी यारनि जी तो कहाणी ॿुधी, हाणे ॿुधाए त हिन चइनी मां इंसाफ़ कजो। बादशाह चयो त यार इंसाफ़ त उन माण्हूअ जो जंहिं बादशाह जो अकेलो पुटु तख़्त जो वारिस वलीअहद उन जी जान बचाई, न त बादशाह जी बादशाही कहिड़े कम जी। ॿियो इंसाफ़ कंहिंजो थियो? इंसाफ़ आहे उन जो जंहिं बादशाह जे पुट जी जान बचाई। राणी ॿुधे पई वेठी, राणी हकल करे चयसि, ओ बेवकूफ़ बादशाह, इंसाफ़ अथई उन चोथे शख़्स जो जंहिं देवनि खे भॼाए ॾे तां दुर्त लाथो। होॾां त हिकिड़ो बादशाह जो पुटु पियो मरे ऐं देव अचनि हा त पोइ त बादशाह बि कोन बचे हा न। बादशाह छा पर सॼो शहर पियो तबाह थिए, हज़ारे बेगुनाह माण्हू पिया मरनि। इंसाफ़ त उन जो जंहिं देवनि खे भॼाए ॾे तां दुर्त लाथो। बादशाह यकदमि उथी वञी भेर ते ॾौको हयो त बा राणी मूंसां टियों ॿोल बि ॿोलियो अथव, टियों दफ़ो बि राणी मूंसां ॻाल्हायो अथव। हिते राणी ईअं सम्झ वरी ॼण छिरक भरिजी वियो। राणी खां त मां हे छा कयो, पर उहो ॻाल्हि अहिड़ी पिया कनि जो राणी मजबूर थी राणी खे ॻाल्हाइणो पियो पए। मोटी आयो, वरी अची राणी सां ॻाल्हाइणु लॻो, पर राणी सफ़ा ॼण भित। हाणे आख़िरी पहर आख़िरी ॿोल ॿोलणो हो राणी खे, न त बादशाह जी सॼी महिनत रायगा। हाणे बादशाह लाचार थी बाक़ी रहियुसि थंभ। बादशाह थंभ खे अकल कई, ओ यार थंभ। थंभ मां आवाज़ आयो, जी राणी जा यार दिलि ठंभ। राणी ते हैरान थी वई त हीअं त कॾहिं थियो ई कोन्हे। अॼु मुंहिंजो ख़ैरु न आहे जो मुंहिंजे ई महल जी हर हिकु शइ मुंहिंजे लाइ पंहिंजी ॻाल्हाए। बादशाह थंभ खे चयो, यार सुबुह ई फांसी ते चढ़नि, राति जो पहर बचियो आहे हिकिड़ो, सो का ॻाल्हि ॿुधाए त जीअं राति गुज़रे सुबुह जो मां उहो ई फांसी ते चढ़नि। थंभ चयसि त बादशाह सलामत, चङो ॿुधो। हाणे थंभ मां आवाज़ु पियो अचे, थंभ किसो पियो बादशाह खे ॿुधाए। चई त बादशाह सलामत, कंहिं शहर में हिकिड़ो सौदागर हुयो, सौदागर रहंदो हो कंहिं शहर में, वॾी मिल्कियत हुअसि, वॾा वापार वड़ा हथ, वॾी मिल्कियत हुअसि। ॾींहं पूरा थियसि वीचारो गुज़ारे, वॾी मिल्कियत पोयां छॾे। पोइ हिन जे मरण खां पोइ हिन जी जेका मिल्कियत हुई, हिन जी ज़ाल ऐं हिन जो पुटु हुयो, माना सफ़ा नौजवान कोन हो पर नंढो, उन्हनि उहा मिल्कियत ख़र्ची खाई खपाए छॾी। मिल्कियत बि अण खुट हुई, पर हिन माईअ ऐं हिन छोकिरे
उहा मिल्कियत खाई खपाए। नेठि कुझु टाइम खां पोइ हिन जो पुटु अची जवान थियो। पुट जो हिन जो जवान थियो त हिन माउ खे चयो त मां मुंहिंजो पीउ छा कंदो? चई भाउ तुंहिंजो पीउ वापारी हो, सौदागर हो। चई मां मूंखे बि को दुकानु खोले ॾे त मां बि भला को गुज़र सफ़र कयां। मां वटि कुझु पैसा अञा बचा, मिल्कियत त वॾी हुई। मां हिन खे हिकिड़ो दुकानु खोले ॾिनो कपिड़े लाइ, कपिड़े जो दुकानु खोले ॾिनई। अब हाणे कपिड़े जो दुकानु थी, महिनत ॾी कंदे, दिलि सां कमु कंदे त अलाह कंदो त इन में बरकत पवंदी। तुंहिंजो पीउ बि ईअं वधियो। हाणे छोकिरो नौजवान थियो, हाणे हे उहो कपिड़े जो दुकानु पियो हलाए। कुझु ॾींहं गुज़रिया, हे मोटी अचे राति जो मां सां जी ॻाल्हि कंदो हो। माणस दिलि में ख़्यालु कयो त हाणे अॻ में त पुटु बि घर में हूंदो हो, हाणे उहो बि वञे थो हलियो दुकान ते। मां सॼो ॾींहुं माठ कई वेठी आहे, छो न मां बि को अहिड़ो कमु कयां जो विंदर बि थिए, मुंहिंजो टाइम बि गुज़रे। भर्थ ॾांहुं ईंदोसि, हिन इहा सोच करे हिन भर्त ते हिकिड़ो आलीशान रुमाल ठाहिणु शुरू कयो। ॾींहं ॿिनि में उहो भर्थ सां भलो रुमाल ठाहे, सुबुह जो हिन जो पुटु वञे पियो दुकान ते, उन खे चई त भाई रुमाल अथई, हे रुमाल वञी दुकान ते रख विकिरे लाइ। मां घणे में खपायां? हाणे हुन महिनत कई, हुन चए सभा हिन जो मुल्ह कोन्हे, जेका दिलि तुंहिंजी दिलि ते अचे उन अघ में ॾेई छॾिजांइ, मुल्ह को हिन जो कोन्हे। महिनत कई आहे मां हिन ते, हाणे तोखे जेको मुनासिबु लॻे त तूं उन अघ ते ॾेई छॾिजांइ। हे खणी आयो रुमाल, अची साम्हूं दुकान में टंगे। अलाह जी कुदरत, हिकिड़ो माण्हू हिन जी दुकान ते आयो। दुकान ते आयो, कपिड़ो वठणु पियो वठण जी करे रुमाल ई साम्हूं टंगियल हुजे। ईअं हुन माण्हूअ जी रुमाल ते नज़र पइजी वई, माण्हूअ जी रुमाल ते नज़र पइजी वई। हिन खे चई त हिन रुमाल जो मुल्ह छा आहे? हाणे हे बि छोकिरो वापारी थी वियो, हिन पंहिंजे अंदाज़े मूजिबि हिन खे हिकिड़ी क़ीमत ॿुधाई त हेतिरे जो आहे। उन ते हुन माण्हूअ चयसि यार मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि, जे थोरा घटि करी त मां तोखां वठां। छोकिरे चयसि त बसि हाणे यार सॼो थी त मूंखे पैसा वठणु हराम आहिनि, रुमाल खणी वञ। यारनि तां सिर बि सदके, रुमाल कहिड़ी वॾी मिल्कियत आहे। हू परेशान थी वियो। हुन चयसि न भाउ न न न, तुंहिंजो पंहिंजो कारोबार आहे, इन कारोबार में इहा शइ न थींदी आहे, जेको मुनासिबु सम्झी त मां तोखे ॾियां। हिन चयसि त न, तो मूंखे यार सॼो आहे, सो मूंखे हाणे पैसा वठणु हराम आहिनि। छोकिरे छा कयो, रुमाल खणी हिनखे ज़ोरी हथ में ॾिनई, बसि अचे रुमाल खण। हू माण्हू परेशान थी वियो। नेठि हिन खां रुमाल वरितई, हिन खे चई यार हाणे ॻाल्हि ॿुध, पंहिंजा पार पता ॾिनीसि त मां फलाणे पाड़े में वेठो आहियां, मुंहिंजो हे नालो आहे। यार हाणे तो ईअं सम्झ त मूंखे ॼण यारीअ में ख़रीद करे छॾियो। सो हाणे कारीअ राति जो बि कमु पवई त बिना हिजाब जे हलियो अचिजांइ, अॼु ॾींहं खां वठी पंहिंजी यारी पकी आहे। अमरा वियो। छोकिरो मोटी आयो घर, राति जो माउ पुछियसि सवा ॾे ख़बर रुमाल जी। माउ सां हिन ॻाल्हि कई, माउ सां ॻाल्हि कई त अमां यारीअ में ॾेई छॾियो। वरी माणस ॿियो रुमाल ठाहियो, ॾींहं ॿिनि खां पोइ हिनखे वरी ॾिनई। अबा हीउ जेको रुमाल अथई न, हिन जी बि का क़ीमत कान्हे, जंहिं में दिलि घुरई तंहिं में विकिणी छॾिजांइ। छोकिरो रुमाल खणी आयो दुकान ते। इतफ़ाक़ सां उन ॾींहुं उतां जो सिपह सालार जेको हुजे फ़ौज जो, उहो हिन जे दुकान ते आयो। उन जी नज़र वञी रुमाल ते पई, रुमाल ॾाढो वणियसि। हिन खां पुछियईं त भाउ रुमाल जी क़ीमत छा आहे, मुल्ह छा आहे? हिन हाणे हे बि सियाणो वापारी थी वियो, ॾिठईं त पैसे वारी पार्टी आहे, हिन खे चङी मोचारी क़ीमत ॿुधाई त भाई हे हेतिरे जो आहे। उन ते सिपह सालार चयसि केॾो पैसे वारो हुजे पर हर इंसान जी फितरत आहे, चवंदो आहे त कुझु पैसा बचनि। सो हुन बि हिन खे चयो त आम ॿियनि वांगुरु, चई त यार कुझु क़ीमत घटि कर। छोकिरे चयसि अदा जे यार थो चई त पोइ रुमाल खणी वञ, मूंखे हाणे पैसो वठणु भराम। ईअं चई रुमाल उतां लाहे खणी हिन जे हथ में ॾिनई। सिपह सालार हिन छोकिरे जी सचाई ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, वेठो हिन सां कचहरी करणु लॻो। कचहरी करे नेठि उथियो सिपह सालार, हिन खे चई यार ॻाल्हि ॿुध, तूं मूंखे सुञाणी कोन, सलाम आहे तोखे,
तुंहिंजे अखर खे। मां आहियां हितां जे बादशाह जी जेका फ़ौज आहे उन जो सिपह सालार। हाणे कंहिं बि वक़्तु कमु पई न, मुंहिंजो सिर बि तो तां क़ुर्बान आहे। पंहिंजी दोस्ती पकी वियो हलियो। छोकिरो मोटी आयो घर शाम जो। मां सां सॼी ॻाल्हि कई त मां अॼु बि हिकिड़े खे यारीअ में ॾेई छॾियसि। माणस वरी रुमाल ॿियो ठाहिणु शुरू कयो। नेठि 2 ॾींहंनि खां पोइ हिनखे उहो 3 रुमाल मां ॾिनुसि। अबा हे जेके अॻियां ॿ ॾिना हुआ न, उन्हनि खां बि वधीक मां हिन ते महिनत कई आहे, पर जीअं नज़र में अचई तीअं विकिणिजां। आयो रुमाल अची दुकान ते टंगी। रब जी कुदरत, उन ॾींहुं हिन जे दुकान ते हिकिड़ो ॿियो नौजवान चढ़ी आयो। उन जी बि टंगियल जो साम्हूं हुजे, उन जी नज़र वञी रुमाल ते पई। ॾाढो वणियुसि। हिन खां क़ीमत पुछई, हिन क़ीमत ॿुधाई। वरी भॻियन वांगुरु रेड पेड़ कंदे हुन चयसि, यार क़ीमत में कुझु थोरी कमी पेशी कर। हिन चयसि, दादा हाणे यारनि सां वरी कहिड़ा लिखा, रुमाल खणी वञ, तोखां हिकिड़ो पैसो वठणु बराम। उहो नौजवान न ॼाण त वज़ीर जो पुटु हो। अजब में पइजी वियो त यार हे दुकानदार वरी कहिड़ो आहे, मुफ़्त में थो ॾे, न ॼाण न सुञाण। हिन चयसि, न भा न, मां को अहिड़ो तहिड़ो न आहियां, मां पैसा भरे सघां थो, मूंखे मुफ़्त में रुमाल न खपे। छोकिरे ज़ोरी हिनखे हथ में रुमाल ॾिनो। चयईं त तो मूंखे यार सॾियो आहे, तंहिंजे करे पैसा वठणु तोखां हराम। वज़ीर ज़ाते चयसि त यार हाणे ॻाल्हि ॿुध, सलाम आहे तोखे। हाणे ओखीअ वेल बि मुंहिंजो सिर तो अॻियां हाज़िर अथई। मां हे वज़ीर जो पुटु वज़ीर ज़ातो आहियां। ईअं चई वज़ीर ज़ातो बि हिन सां कचहरी करे वियो हलियो। छोकिरे शाम जो घर अची माणस सां ॻाल्हि कई त अमां अॼु जेको रुमाल ॾिनी उहो बि अॼु हिकिड़ो यार आयो सो खणी। माणस चयसि, अबा जे तुंहिंजा अहिड़ा 2-3 ॿिया यार आया न त पोइ तो बि दुकानु हलायो। ख़ैर वरी माणस ॿियो हिकिड़ो रुमाल ठाहियो। ॾींहं 2 में हिनखे वरी ॿियो रुमाल ॾिनई। चई भाई जेके 3 रुमाल ॾिना हुआ न, हे उन्हनि खां बि वधीक थिए। उन ॾींहुं वरी जीअं रुमाल हयूं त रब जी कुदरत, बादशाह जो पुटु शहज़ादो उहो हिन जे दुकान ते आयो। उन जी नज़र वञी रुमाल ते पई। हिन खां क़ीमत पुछई। हिन क़ीमत ॿुधायसि। शहज़ादे आम इंसाननि वांगुरु उन क़ीमत ते वठणु न घुरियो। अबा कुझु घटि, जीअं चइबो आहे घटि वधाई कर। इतफ़ाक़ सां हुन जे वात मां बि यार जो लफ़्ज़ निकिरी वियो त यार इहो त मुनासिबु न आहे, इहे त पैसा घणा थो चई। छोकिर चयसि, अबा जे यार थो सॾी त रुमाल खणी वञ, यारनि तां सिर बि सदके करे छॾजनि, हे त रुमाल आहे, तूं मूंखे यार थो सॾी, हाणे तोखां पैसा वठां। रुमाल खणी शहज़ादे जे हथ में ॾिनई। शहज़ादे पहिरियों त इनकार कयो, पर हिन ज़ोरी रुमाल खणी हिनखे ॾिनो त न, बसि तो मूंखे यार सॾियो आहे, हाणे दुकान ते रखणु बि मुंहिंजे लाइ हराम आहे, बसि तूं खण। वेठो कचहरी कईंसि। हिनखे ॿुधाई त मां हितां जे बादशाह जो पुटु आहियां, वलीअत आहियां, शहज़ादो आहियां। कचहरी कयनि। मोकिलाइण महिल हिन चयसि, यार जेकॾहिं को बि कमु मूं में पवई न त हिजाब न कजां। उहो बि कचहरी करे वियो हली। हाणे 4 यार हिन कया, 4 रुमाल ॾिनई, 4 यार कई। माणस सम्झी वई। माणस हाणे हिनखे रुमाल ठाहिणु चई, बसि हाणे हिनखे जेके ॼाण थी ॾींदो थो वञे ईअं। माणस हाणे रुमाल ठाहिणु बसि कया। हिन ॻाल्हियुनि खे कुझु ॾींहं गुज़रिया। हिकिड़े ॾींहुं उहो सौदागर ज़ादो राति जो पंहिंजो दुकानु बंदि करे, दुकानु बंदि कई, वञी पियो घर। रस्तो हिन जो जेको हुयो सो बादशाह जे महल वटां हो। उतां जीअं टपियो त ओचितो चोर चोर जो आवाज़ु थियो। चोर को महल में या कंहिं ॿिए पासे ॾे, पर माना को चोर हुजे। सो चोर खे जो ॾिठुनि त दाहूं थियूं, चोर चोर, ऐं चौकीदार हुनजे पोयां लॻा। चोर त अलाए काॾे वियो हलियो, हे जो उतां टपे पियो चौकीदारनि जो हिनखे ॾिठोसि, हिनखे खणी ॿधु। हिन दाहूं कई त बाबा मां दुकानदार आहियां, सौदागर ज़ादो आहियां, फिलाणे जो पुटु आहियां, फिलाणे पाड़े में मुंहिंजो दुकानु आहे, फिलाणे पाड़े में मुंहिंजो घरु आहे। पर हिन जी कंहिं कान ॿुधी। गेले हिनखे वठी आया बादशाह वटि। बादशाह हुकुम ॾिनो त सुभाणे हिनखे फांसीअ ते चाढ़े। हिन घणियूं दाहूं कूकू कयूं, न बा कुझु कोन थींदो, बसि सुबुह फांसी आहे। कुझु चवणो हुजे त चयो, बाक़ी सुबुह फांसी अथई। चवणो अथई त चए। हिन बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मुंहिंजा हिन शहर में हिन 4 यार, उन्हनि खे भला इतलाउ कयो। उन्हनि खे इतलाउ कयो त आख़िरी मुलाक़ात मां उन्हनि सां कयां। बादशाह चयो ठीकु आहे, तूं ॿुधाए। सौदागर ज़ादे जो जेको पहिरियों यार हुयो, उन खे जो इहा ख़बर पई, सो अधु राति जो ई बादशाह वटि आयो।
बादशाह वटि आयो, बादशाह खे चईं त बादशाह सलामत मुंहिंजे यार खे आज़ादु कर, मुंहिंजो यार बेगुनाह आहे, जेको बि ॾंडु ॾोह रख मां भरे ॾियण लाइ तयारु आहियां। पर बादशाह इनकार कयो। बादशाह चए त न, हिन खे फांसी ईंदी। वरी रब जी कुदरत उन राति जे फांसी वारी राति जेका पई थिए, उन राति बादशाह जे पलंग ते पहरे ॾियण जो वारो हो वज़ीर जे पुट जो। बादशाह खे ख़बर पई त ही बि सौदागर ज़ादे जो यार आहे। सो बादशाह खे छिरक मां निंड बि न पई अचे त भणा हिन जो यार आहे, हिन खे ख़बर आहे त बादशाह हिन खे फांसी थो ॾिए, मता मां सुम्हां हे मूंखे पूरो न करे छॾे। बादशाह पे पासा उथलाया। वज़ीर ज़ादो बि तलवार म्याण में तयारु कयूं बीठो हो त किथे बादशाह खे रुॻो निंड अचे त बादशाह खे पूरो कया, मुंहिंजे बेगुनाह यार खे तो फांसी ॾे। कुझु टाइम रखी बादशाह दिलि में ख़्यालु कयो त ॾिसां त भला हे छा थो करे। सो बादशाह मिखिर करे ईअं खोंघराइण लॻो। वज़ीर ज़ादे बि वझ ॾिसी ॾिठई त हाणे खोंघरा थो हणे, निंड में आहे, तलवार सां उभी करे जीअं वार करण जी कई त बादशाह ॾिसे पियो। बादशाह खणी हिनखे तलवार खां पकड़ियो, तलवार खां पकड़े। बादशाह चएसि बसि, मूंखे ख़बर आहे त तूं हुनजो यार आहे ऐं सचो यार आहे, ऐं इहा बि ख़बर आहे त हो बेगुनाह आहे। सो हाणे तूं परेशान न थी, मां तोसां वाइदो थो कयां त तुंहिंजे दोस्त खे फांसी कान ईंदी। मूंखे तुंहिंजे यारीअ जी ख़बर पई, बाक़ी ॿियनि जी बि त ख़बर पए, तूं परेशान न थी। वज़ीर ज़ादे खे पक थी त मुंहिंजे यार जो वार बि वंगो न थींदो, त हिन खणी सब्र कयो। बादशाह जो पुट खे ख़बर पई त बादशाह तो मुंहिंजे यार खे बेगुनाह फांसी ॾे। हिन यार खे छॾाइण जे लाइ पीउ सां बग़ावत जो ख़्यालु कयो। राति विच में हिन छा कयो जो लश्कर जो चङो हिसो वठी फांसी घाट वटि हिन विहारे छॾियो त जंहिं महिल बि सौदागर ज़ादे खे सिपाही फांसीअ लाइ वठी अचनि त हमिलो करे यार खे बचाए। हिन टिनी यारनि जी ख़बर सौदागर ज़ादे खे पई, बादशाह खे बि ख़बर पई। हिकिड़ो यार आयो जेको ॾंडु ॾोह पियो ॾिए, ॿियो वज़ीर जो पुटु जेको बादशाह खे मारे पियो। बादशाह खे पंहिंजे पुट जी बि ख़बर पई त बग़ावत थो करे, ऐं बादशाह उन सौदागर ज़ादे खे बि टिनी यारनि जी इहा ख़बर पई त वज़ीर ज़ादे बि हेॾी महिनत कई, सौदागर ज़ादे बि हे प्लान ठाहियो आहे, ऐं हुन मुंहिंजे यार बि बादशाह सां मिली वञी ॾंड ॾोह ॾियण जी ताईं बि बादशाह सां मिली आयो आहे, पर हाणे बादशाह छॾे नथो। बाक़ी चोथों यार जेको सिपह सालार हुयो उहो कोन अची सघियो। सौदागर ज़ादे खे ॾाढो हुनजो वीचार थी वियो त यार अहिड़ो हुयो त कोन, अहिड़ो हुयो त कोन, छो कोन आयो? ख़बर बि पियसि पोइ बि न आयो, छो कोन आयो? हिते अची सुबुह थियो, टिनी दोस्तनि जी ख़बर पियसि, इन दोस्त जी ख़बर न पई पियसि, न वरी उहो हिते आयो। हिते सुबुह थियो, बादशाह हुकुम कयो त हिनखे फांसी ॾियो। बादशाह खे बि ख़बर हुई त अञा हिन जो हिकिड़ो यार रहियल आहे। बादशाह हुकुम कयो त हिनखे फांसी ॾियो। सौदागर ज़ादी बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत, मुंहिंजो बाक़ी हिकिड़ो चोथों यार आहे, उहो अलाए छो कोन आयो आहे। मूंखे नथो लॻे त को बेवफ़ा आहे या गदार आहे या मौक़े परस्त आहे, का लंझण हूंदसि, का मजबूरी हूंदसि। हाणे बादशाह सलामत जे हो न आयो आहे त मूं ते तव्हां महिरबानी हा कयो, मूंखे हुनजे घर वटि वठी हलो, जीअं आख़िरी वक़्त में मां हुनजो मुंहुं ॾिसां, पोइ भले तव्हां मूंखे फांसी चाढ़ियो। बादशाह चयो त ठीकु आहे, अब हिन जो इहो अर्ज़ु बि क़बूल आहे। हाणे बादशाह खे छॾिणो बि हुयो, बादशाह टिनी यारनि जी यारी ॾिठी, हाणे बाक़ी इहो चोथे जी यारी ॾिसणी बादशाह खे। बादशाह चयो त हलो, अब हिन जो अर्ज़ु क़बूल आहे। हाणे बादशाह पाण बि हिन सां गॾु हलणु, हल असां तोसां गॾु था हलूं, तुंहिंजो चोथों यार बि तोखे मिलाईंदा, पोइ तोखे फांसी मिलंदी। बादशाह चयो त हाणे हिन जे ॿियनि यारनि जी त ख़बर पई, ॾिसां त ॿियो जेको आख़िरी आहे उहो कहिड़ा थो कमाल करे। आया सिपह सालार जे उन घिटीअ में, जीअं घिटीअ में आया ईअं दोल दमामा वॼनि पिया, रश लॻी पई हुजे। ख़बर पियनि त राति इहो जेको हिनारो यार सिपह सालार आहे, राति हिन जी शादी थी आहे, जेका राति गुज़री वई। हाणे अॼु सुबुह पियो थिए, राति हिन जी शादी थी आहे, हींअर लाऊं लही वेठो आहे। रस्म थींदी आहे जीअं
लाऊं लही इन महिल वेठो आहे, राति हिन जी शादी। हे दौलत मामा इन लाइ इन घिटीअ में रश माण्हुनि जी महिमाननि जी इहा आहे। सौदागरज़ादो हुन जे दर ते अची ऐं उतां सॾु कईंसि त ओ यार ॿाहिरि निकिर त आख़िरी दीदार कयूं, फांसीअ ते त मां उहो ई चढ़ां थो। हिन ॾाढियां जो हुनखे सॾु करे नालो वठी जो सॾु कयो त सिपह सालार पंहिंजे यार जो सॾु ॿुधो, सॾु सुञातई, अड़े हे त मुंहिंजो फलाणो यार, सॾु सुञातई। वेठो अञा सेज ते उते कुंवार सां उन महिल वेठो, पर हुन जो न चयसि आख़िरी दीदार कयूं, फांसीअ ते मां उहो ई चढ़ां थो, तई उथियो तलवार हथ में कई, उथियो तलवार हथ में कई, तलवार हथ में खणी ऐं हेठि सेज तां हेठि लथो। कुंवार हिन सां गॾु वेठी, उन बि ॿुधो सॾु ऐं हाणे हिन जो उथण बि ॾिठई, हथ में बि तलवार ॾिठई, सम्झी वई त भणा अॼु ख़ैरु न आहे। पर हाणे हीअ बि त ईअं सम्झो त का बदशुगुनी आहे, सेज ते वेठो आहे, शादी आहे, पहिरियों ॾींहुं, ऐं हिन महिल वरी तलवार खई अथई, जंग जहिड़े ते थो वञे, ॼण हीअ बि हिकिड़े क़िस्म जी बदशुगुनी आहे। सो हिन मुड़ुस खे झलियो, मुड़ुस खे झले मुड़ुस जे अॻियां आई त तलवार रखो, जज़्बाती न थियो। त हिन ज़ाल खे परते करे थोरो अॻिते वधियो त ज़ाल वरी पोयां आयसि। जीअं अॻिते वधियो त ज़ाल अची पोयां हिनखे कपिड़नि खां पकड़ियो, हिन ज़ाल खे थेलो ॾिनो, ज़ाल हिनखे छॾे न पई, हे जीअं अॻिते वञे ज़ाल पोयां। हिन घणा 2-3 दफ़ा थेला ॾिनसि पर माई हिनखे छॾे न पई, इते हिन ॾिठो त भणा हीअ मूंखे छॾे नथी, होॾां यार सॾ पियो थो करे त अचु मूंखे वठींदा पिया वञनि। जीअं माई हिनखे कपिड़नि खां वरितो, ईअं पोइ ते निहारे, उहा ई साॻी जीअं तलवार हुअसि, ईअं तलवार उभी करे हिकु हीअं खणी जो हईंसि त कुंवार जी मुंडी चट, उहा तलवार रत हणी हथ में विझेसि, घोट वारा कपिड़ा निकितो ॿाहिरि, तलवार रत सां भरियल शादीअ जा कपिड़ा ईअं शींहं वांगुरु गजगोड़ करे ॿाहिरि जो निकितो त हिन जो यार गॾु उन सां बादशाह खे जो ॾिठई त हीअं बादशाह ते तलवार उलारे, जे जेसीं मुंहिंजी सिसीअ में साहु आहे तेसीं मुंहिंजे यार जो नालो केरु न वठे। सिपाहियुनि सिपह सालार खे खणी गिरफ़्तार कयो, खणी क़ाबू कयुसि, तलवार खसियसि, क़ाबू कयुसि। हाणे हिन खे बि पाण सां गॾु खयुनि, हिन खे बि पाण सां गॾु वरितुनि, ॿधुनिसि। हाणे साॻियो वरी फांसी घाट ॾे वापसि थिया। थोरो अॻिते हलिया त ॾिसनि त हथियारनि पवारनि सां हिकिड़ी फ़ौजी टोली ज़ाहिर थी, उन्हनि जे अॻियां बादशाह जो पुटु शहज़ादो, वेझो जीअं आया त शहज़ादे बादशाह खे चयो त बादशाह सलामत, मुंहिंजे हिन बेॾो यार खे आज़ादु कर, न त पहिरियों मूंसां जंग कर, पोइ मुंहिंजे यार खे फांसी ॾे। बादशाह खे पुट जी ख़बर हुई पर ॾिसणु पियो चाहे। बादशाह हिन चइनी दोस्तनि जी सचाई ॾिठी। हाणे हिन जा चइनी दोस्तनि जी जेके हिन चयो त मूंखे फांसी ॾे पर इन्हनि सां मूंखे मिलाए, चइनी दोस्तनि जी बादशाह दोस्ती ॾिठी, सचाई ॾिठी। पोइ बादशाह हिननि खे चयो त मां राति वज़ीर जे पुट सां वाइदो कयो, तव्हां पुछियोसि मां राति हिन सां वाइदो कयो त मां तव्हांजे यार खे फांसी न ॾींदुसि, मूंखे रुॻो तव्हांजे यारी जो इम्तिहान वठिणो त ॾिसां त सचा यार हुयो या ईअं ज़बानी कलामी यार हुयोसि, मूंखे रुॻो तव्हां यारनि जी यारी आज़माइणी, बाक़ी मां राति हिन सां ई वाइदो कयो त मां हिन खे फांसी कोन ॾिनुसि, मां आज़ादु कंदुमि। सो मां तव्हांजी यारी ॾिठी, मुंहिंजो तव्हांजे यारीअ खे सलाम आहे, ईअं चई ऐं सौदागर जे पुट खे बादशाह आज़ादु कयो। एतिरी ॻाल्हि करे ऐं थंभ बादशाह खे चयो त बादशाह हाणे ॿुधाए त इंसाफ़ु कजो। बादशाह चयसि यार इंसाफ़ु त ई वज़ीरज़ादे जो, जंहिं बादशाह खे पिप मारियो, तॾहिं त बादशाह डिॼी हिन सां वाइदो कयो त मां सुबुह हिनखे आज़ादु कंदुसि, मां वाइदो थो कयां त फांसी कोन ॾींदोमांसि। राणी ॿुधी पई, राणी हकल करे चयसि ओ बेवकूफ़ बादशाह, इंसाफ़ु अथई सिपह सालार जो, जंहिं पंहिंजे दोस्त ख़ातिर पंहिंजी नई कुंवार खे बि कोई छॾियो। इहो जो बादशाह ॿुधो त बादशाह असुलु खणी पेरनि ते ज़ोर ॾिनो, आयो ॿाहिरि अची भेर ते ॾोंको हईं त भा राणी मूंसां आख़िरी चोथों बोल बि ॿोली। हिन जो पीउ महल में इंतज़ार में वेठो, उन बि जो ॿुधो उहो आयो धीउ वटि, धीउ खे अची चईं त भा तुंहिंजो शर्त हुयो, सो हाणे तो पंहिंजी उन शर्त मूजिबि 4 दफ़ा हिन सां ॻाल्हायो आहे, 4 दफ़ा ॻाल्हायो थी, हाणे इक़रार तो जेको कयो हो, वाइदो जेको कयो हुई, उन मूजिबि तूं हाणे हिन जी ज़ाल आहे, हाणे ॿियूं ॻाल्हियूं ख़तमु, हाणे तूं हिन जी ज़ाल आहे।
सॼे शहर में हुकरा थी विया। पोइ साईं ॾाढे धाम धूम सां हिन जी शादी थी चोबोल राणी सां। चोबोल राणी सां शादी थी। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह चोबोल राणी खे वठी पंहिंजे मुल्क मोटियो। उते हे चारई जेके हिन सां गॾु आया हुआ, उहे चारई बादशाह सां गॾु आया पंहिंजे मुल्क में। उहो बादशाह खे वाइदो यादि ॾियाराइनि त बादशाह सलामत असां तुंहिंजो ॿकर मारियो होसीं बेख़बरीअ में। पोइ तोखे चयोसीं चोबोल राणी पहिराईंदासीं त असांखे माफ़ु कजां। तो बि इहो चयो हो त चोबोल राणी जेकॾहिं पहिराईंदव त मां माफ़ु कंदुसि। सो बादशाह हाणे असां पंहिंजो वाइदो पूरो कयोसीं, तोखे चोबोल राणी पहिराईसीं, हाणे पंहिंजो वाइदो पूरो कर, असांखे छॾ, असांखे माफ़ु कर त असां जिॾां जा आहियूं होॾे वञूं। बादशाह हिननि खे ॿकर जो खून माफ़ु कयो। ॾाढा इनाम इकराम ॾेई बादशाह हिननि खे रवानो कयो। पोइ चारई ॼाणा बादशाह खां मोकिलाए वरी खणी वीचारनि मोह कयो।